नमाज के बारे में टाइम घणो थियो जो अहम फर्ज वे बेदीन टोला गुमराह टोला शैतान जा दलाल एजेंट जेके नमाज खां झलींदा नमाज ते कोन्हे जागो पिया इहे जेके आम सूफी सदाइण वारा इहे वधीक या अलीजुल मुर्तज़ा कोन ॻाल्हाई किथे ॻाल्हाई ज़बान गूंगी न कर मोहब्बत इश्क जो मज़हर अलीउल मुर्तज़ा है मोहब्बत इश्क जो मज़हर अलीउल मुर्तज़ा है असां जो दिलरुबा दिलबर अलीउल असां जी मोहब्बत आले रसूल पर तोखा छो लिखरायूं तू न मन छा थींदो को फर्क कोन पवंदो मोहब्बत इश्क जो मज़हर अलीउल मुर्तज़ा है असां जो दिलरुबा दिलबर अलीउल शरीयत में तरीकत में हकीकत ऐं मारिफत में असां जो रहनुमा रहबर अलीउल मुर्तज़ा है असां जो रहनुमा रहबर दुखन में डाहिरी वठंदो वसीलो आहे हैदर जो दुखन में डाहिरी वठंदो वसीलो आहे हैदर जो असां जो भजलो पर अलीउल मुर्तज़ा है मोहब्बत इश्क जो मज़हर अलीउल विची नमाज पढ़न रही तू चाहतो है दिल साफ नमाज माफ दिल साफ अहड़ी सजो सर्जन का खनी बड़ियों चीराई से तब भंग जा थप जा ढेर शामिल ये दिल साफ अली जी दिल साफ हुई हलायो ॾाढा ज़ोर सां उहो शेर खुदा जो शान मुझे मुताले में तावा न कभी ड्राड़ न हणदी वॾाई न कभी कने हाजी अली मद के खर्च करायो ॾाढो पको थी वियो हाणे यौम अली मरहाए दुनिया के बुधायो पूरी दुनिया जा शिया एक पासे बिहारो मोहम्मद करीम जो गुलाम बे पासे शान बयान करे खबर पे जीवन अली जो शान छा थी मुताले कयो अली को रवाजी शिया अली को मामूली शिया नबी करीम की ज़ात बरकत फरमास अली बैतुल्लाह दे पुत्र रहना साईं हाज़िर मु अली जे कुल्हे ते ता कदम रखे ठाहे साईं फरमायो जिती तुझी कुवत मञला पर नबुवत जो पावर दियो बर्दाश्त न करे सके न केवल दिल थी चवे साईं कदम रखो जी बाकी सी वडो वसल हाने तहां पे हो मां भला कदम रखा अमर अदब का मथे नबी साईं जे कुल्हे ते कदम रखी हुजूर आस्ते आस्ते उठा अलीउल मुर्तज़ा कुल्हे ते बीठो नबी करीम सल्लल्लाहु कैफ तजदुक कियो सो पाण के समझी चे सोना छा था पुछो जे चओ त मां आसमानन में हथरा विझी लाहे रखा
पावर खुदा दाद कुवत सुलेमान साईं जे दरबार वारो यमन मां तख्त खे सेकंड में खणी थो अचे सुलेमान जे उम्मत जो वली आहे ई मुहम्मद जो सोट हज़रत अली आहे हिन जो पावर पंहिंजो हिन जी ताक़त पंहिंजी आहे हिन जो जहानी जिदा है निरालो आहे अल्लाह ताला जे प्यारे अली फरमाए सलूनी अम्मा दूनल अर्श अर्श खां हेठां जेकी वणे सो पुछो मथे जी मथे मदीने वारे जो मक़ाम आहे ॿिए जी जाइ नाहे सुभान अल्लाह चओ हुसैन जो मरतबो ईमान नानू नबी ज़मान पीर जंहिंजो पहलवान वाह सुने हुसैन जो मरतबो ईमान वाह सुने हुसैन जो मरतबो ईमान नानू नबी ज़मान पीर जो पहलवान वाह सुने हुसैन जो मरतबो ईमान आखिरी किरदार सजदो नमाज तव्हां नमाज पढ़ो माइन खे औरतुन खे घरवारन खे न्याणिन खे मारन खे भेनरन खे नमाज पढ़ायो पुछा थींदव सॼी राति मां मुसलो शिना पर ज़ाल खे निमाज़ लाइ न चवां त पुछा थींदी न्याणी खे पुट खे न चवां पुछा थींदी क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा पाण खे पंहिंजे अहल इयाल खे बाहि खां बचायो निमाज़ अहम फर्ज़ अदा कयो आख़िर में अपील कयोसि मुंहिंजो पुटु हिकिड़ो ग़ज़ल चवंदो हाजी अब्दुल हक मुंहिंजे ॻोठ जे त उन जो वारो आहे मां हिन जे ॻोठ ते मुंहिंजो वारो ॻाल्हि संगत में सिधी हीअं आहे तव्हां मूं ॾे मां वाइस कोन मां वाइस कोन कंदो न सॼो हिन जे हवाले मुंहं ते वेठो अथव मां चाहते ही ठूठी पाड़ो ठूठी मुठ कान्हे हला पुटु चओ हिकिड़ो ग़ज़ल पाणे घर मां खाईंदो ख़बर